वहमन ऐं विसविसन जे हवाले सां मशहूरु वणु सिरिहियो या सरील। जॾहिं बि घाटनि, डिघनि, थधी छांव सां गॾु ख़ुशबू ॾींदड़ वणनि जी ॻाल्हि कबी त सिरिहिया जे वण जो ज़िक्र बि ज़रूरु ईंदो। हीउ वणु जंहिंखे अरबीअ में सुल्तानुल शुजार चइबो आहे, इन्हीअ मां ई हिन जी अहमियत जो अंदाज़ो लॻाए सघिजे थो। सिंध जे उत्तर में हिन खे सिरिहियो ऐं लाड़ में सरील बि सॾिबो आहे। हिन जी काठी नरम हुजण करे अॾावत ऐं फर्नीचर जे कम जी घटी आहे, पर नरम हुजण सबबि हिन जे थुड़ में तोता ऐं काठ कुटा जिते आना ऐं बचा कंदा आहिनि, उते हिन जे घाटे हुजण ऐं हिन में आसानीअ सां लिक सबबि केतिरा ई पखी हिन में आखेरा बि जोड़ींदा आहिनि। इन खां अलावा पखी हिन जे पननि खे आखेरनि अॾण में बि इस्तेमालु कंदा आहिनि। हिन वण जा ॿ क़िस्म थियनि था, हिक जा ॿिज कारा ऐं ॿिए क़िस्म जा ॿिज ख़ाकी थींदा आहिनि। बाक़ी अहमियत ॿिन्ही जी साॻी आहे। ॾखणु लॻण वक़्तु हिन जे पीलनि ख़ूबसूरत गुलनि जी ख़ुशबू परे ताईं माहौल खे मुअतरु करे छॾींदी आहे। अॻे त माण्हू हिन जे गुलनि जी ख़ुशबू ऐं ख़ूबसूरतीअ सबबि उन्हनि जा हार ठाहे बि पाईंदा ऐं पाराईंदा हुआ। हाणे सिरिहिय जे गुलनि जी साॻी ख़ुशबू हूंदे बि माण्हू उन खां घणे भाङे मुंहुं मोड़े विया आहिनि। पोइ बि हीउ वणु ॾींहं जो वठि-वठां ऐं ख़फ़नि में वरितल माण्हुनि खे राति ऐं शाम जो कुझु घड़ियूं वांदो थियण महिल किथां लंघंदे पंहिंजे गुलनि जी ख़ुशबू जी महक सां महकाए पंहिंजी मौजूदगी, माण्हुनि जी बेवफ़ाई ऐं पंहिंजे पुराणनि ख़ुशगवार तालुक़नि जो अहसासु ॾियारींदो रहंदो आहे। कलम ऐं ॿिज ॿिन्ही तरीक़नि सां थींदड़ हीउ वणु जिते पन छण जी मौसम में सभ खां अॻु पन छाणे सियारे जे अचण जो ऐलान कंदो आहे ऐं उन जी तयारी लाइ माण्हुनि खे अॻुवाट ख़बरदार कंदो आहे, उते फोटाड़े जी मौसम में बि सभ खां अॻु गौंच कढी ऐं पन आणे सियारे जे वञण ऐं बहार जे आमद जो इतलाउ बि कंदो आहे। पन छाणण बैदि हिन जूं ॿिज वारियूं फरियूं हवा में हिक ॿिए सां लॻी ॾाढो ख़ूबसूरत ऐं मुनफ़रद म्यूज़िक बि वॼाईंदियूं आहिनि। उन खां अलावा हिन जे सुकल फरियुनि मां ॿार तरह तरह सां रांदियूं बि पिया कंदा आहिनि ऐं खड़ताल वांगुरु पिया वॼाईंदा आहिनि। हिन वण जी हिकु अजीब ॻाल्हि हीअ बि आहे त हिन जा पन सुबुह थियण सां ॼण त सुजाॻ थी वेंदा आहिनि ऐं शाम थियण ते कुमाइजी वेंदा आहिनि, जहिड़ो कि हू सिजु लहण ते अफ़सुरदा ऐं उदास थी विया हुजनि। वरी सुबुह जो सिजु उभरण ते फुलारजी ताज़ा तवाना नज़र अचणु लॻंदा आहिनि। उन करे हिन खे सुस्त वणु ऐं किन माण्हुनि पारां हिन खे निभागो वणु बि सॾियो वञे थो ऐं इहो बि चइबो आहे त हिन सुस्त वणु लॻाइण सां घर भाती बि सुस्त थी वेंदा आहिनि। उन करे बि हिन खे हरू भरू घरनि में कोन लॻाईंदा आहिनि ऐं हिन खे लॻाइण खां पासो कंदा आहिनि। ॿाहिराड़नि में ग़रीब ॻोठाणनि जा ॿार उन में पींघ ॿधी लुॾण जा बि ख़ूब मज़ा पिया वठंदा आहिनि। बाक़ी वॾनि ऐं अमीरनि जा ॿार त हूअं ई हिंदोरनि जा हैराक हूंदा आहिनि। हिन जी नरम काठी जल्द न सुकण सबबि ॿरण में सुठी कोन सम्झबी आहे ऐं न ई वरी अॾावत जे कम लाइ बि काराइती हूंदी आहे। हूअं बि हिन खे मौला अली मुश्किल खुशा जी दुआ हुजण जी ॻाल्हि करण सबबि हिन खे ॿारणु ऐं बाहि ॾियणु गुनाह सम्झिबो आहे। कुझु धुरियुनि जो इहो बि चवणु आहे त जीअं अलम पाक लॻाइण खां पोइ उन जाइ जी पाकाई ऐं हिफ़ाज़त ज़रूरी आहे, ईअं सिरिहिय जे वण जे लाइ बि ज़रूरी आहे। उन करे बि घणा माण्हू हीउ वणु लॻाइण खां पासो कंदा आहिनि। हिन वण जे बारे में इहो बि मशहूरु आहे त हिन ते खिवण बि किरंदी आहे। इन जो सबबु त अलाए कहिड़ो आहे, पर इहा राय बि हिन खे न लॻाइण जो बाहिस बणिजे थी। इहो बि चइबो आहे त हिन जे हेठां सुम्हण सां बुखार बि थी पवंदो आहे। साॻे ई वक़्तु हिन लाइ इहा ॻाल्हि बि मशहूरु आहे त वारे जे तप याने ॿीहर या हिकु ॾींहुं छॾे ॿिए ॾींहुं ईंदड़ बुखार वारो मरीज़ हिन खे फजुर महल भाकुर पाईंदो त बुखार न ईंदुसि। ईअं बि चइबो आहे त उन ई बुखार जे मरीज़ खे जेकॾहिं सिरिहिय जूं 3 सन्हियूं काठियूं ॻिचीअ में ॿधिबियूं त बुखार लही वेंदुसि। उन ई कम लाइ इहे काठियूं ॿधण जो वरी किन किन माण्हुनि वटि हुदो बि हूंदो आहे ऐं उन्हनि पारां काठियूं ॿधण सां बुखार लही वञण जा इम्कान वधी वेंदा आहिनि। जिते सिरिहिय जो खौर बि काराइतो आहे, उते हिन जा पन बि कंहिंखां घटि कोन्हनि। जानवरनि जी अखि में फुलो, फुरड़ी या दाणो वग़ैरह थियणु ऐं अखि ख़राबु थियण जी सूरत में सुबुह सवेरे हिन जा पन चॿाड़े मुतासिर जानवर जी अखि में लॻाइण सां फ़ाइदो थींदो आहे। हिन जा पन ऐं छोॾा काढ़े गुरियूं कराइजनि त ॾंदनि जे सूर खे लाहे ॾंदनि ऐं महारुनि खे मज़बूत कनि था। हिन जे गुलनि जो अरक़ दिमाग़ खे ख़ुशि करे थो।
रतु चङो पैदा करे थो, मादे जे कीड़नि खे मारणु, फटनि ऐं फुरड़ियुनि खे छॾाइण लाइ मुफ़ीद आहे। हिन जे गुल सिंघण सां मथे जे सूर खे फ़ाइदो थींदो आहे। हिन जो ॿिज कुटे मथे जे सूर, नज़ले ऐं ज़ुकाम लाइ नास कंदा आहिनि। शुगर जे मरीज़नि जा ज़ख़्म जेकी भरिजण वारा न हुजनि त सिरिया जे छोॾे खे सुकाए ऐं उनखे चङीअ तरह कुटे पाउडर बणाए उन पाउडर खे ज़ख़्म ते लॻायो। हिकु हफ़्ते जे अंदरि ज़ख़्म ठीकु थी वेंदा। हिन जे ख़ुशबू ऐं मक़ामी माण्हुनि जे इलाज में कमु अचणु तोड़े पखी पखनि लाइ अझे जो बाहिस बणजण बावजूदि बेख़बरीअ विचां जेतिरो ग़लति तासुरु हिन वण बाबति माण्हुनि में मौजूदु आहे, ओतिरो शायदि ई कंहिं ॿिए वण बाबति चयो वेंदो हुजे। वण त रब जी नेमत आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त वणनि बाबति माण्हुनि खे अहिड़ियुनि अजीब ॻाल्हियुनि ऐं वहमनि बाबति आगाही ॾिनी वञे, पर लॻे थो त घटि में घटि सिरिया जे हवाले सां हाणे काफ़ी देरि थी चुकी आहे, छो जो माण्हुनि जे अहिड़नि बेवफ़ाईअ वारनि रवैयनि सबबि सिरिया पाण ई जुई छॾे काफ़ी पासीरो थी वियो आहे।